असांजी छोकिरी ज़ोरी खणी वियो हुसैन जो पुट नालो साबर आहे छोकिरी 13 साल जी ट्रगड़ साईं ट्रगड़ खणी वियो आहे असांखे इंसाफ़ असां ग़रीब आहियूं असांजो कोई बि मदद नथो करे असांखे मदद खपे हुसैन असांजो भेनरूं ज़ोरी खणंदो छा मुतालबो आहे असांजो मुतालबो इहो आहे असांखे छोकिरी खपे असांखे ॿियो न खपे असांखे छोकिरी हाणे जी हाणे खपे कॾहिं खई सघो सुबुह कल 8 बजे राति जो 8 बजे खणी विया शादी कई अथसि जी शादी कई अथसि 13 साल जे पोइ ख़बर न आहे काॾे खणी वियो आहे ख़बर न आहे हीअ छा थींदी अथसि क़ुर नाज़रीन जी त असां हिन टाइम जेको आहे सो हिते चोराणी ढोरे ते बीठा आहियूं हिते जेको आहे सो भील बिरादरी जो जेको आहे सो एहतजाज हली रहियो आहे उन खां बाद में उहे एहतजाज करे रहिया आहिनि त हुसैन नाले ट्रगड़ जेको आहे असांजी हिकिड़ी छोकिरी खणी वियो आहे अगवा करे वियो आहे ऐं हीउ जेको आहे रोड बिल्कुलु जेको आहे सो बंदि पियो आहे आदलपुर ऐं खानपुर रोड ऐं हीउ मुतालबो करे रहिया आहिनि त SSP घोटकी ऐं DSP घोटकी जेको आहे सो हीउ असांजो नोटिस वठे ऐं असांजी छोकिरी जेका आहे वापसि करे उन खां बाद में जेको आहे सो उनखे गिरफ़्तार कयो वञे जवाबदारनि खे ऐं हीउ जेका आहे सो भील बिरादरी जेका आहे पूरो जेको आहे हीउ बंदि पियो आहे रोड बंदि पियो आहे ऐं हिन महिल ताईं जेका आहे पुलिस जेका आहे हिते कोन पहुती आहे आवाम जेका आहे सो गाॾियूं चारो तरफ़ बीठी वियूं आहिनि